कंदासीं। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान चयो आहे त हुकूमत जी साख एतिरी किरी पई आहे जो आर्मी चीफ खे IMF खां कर्ज़ लाइ फ़ोन करणी पइजी रही आहे। इस्लामाबाद में तहरीक इंसाफ जे नेशनल काउंसिल इजलास सां ख़िताब कंदे इमरान खान चयो त असां पार्टी के एवेल्यूशन तहत अॻिते वधायो, जीअं असांजी पार्टी अॻिते वधे ईअं पाकिस्तान जी ॿी का पार्टी नाहे वधी। मुल्क जा मामला ॾिसंदे असां चेंज बि कयो ऐं अपडेट बि कयो आहे। हुन चयो त असांजे साम्हूं बि ॿ पार्टियूं कमज़ोर थी वियूं। पीपल्स पार्टी रुगो सिंध ऐं नून लीग सेंट्रल पंजाब ताईं महदूद थी वई आहे। असांखे उन्हनि खां सिखणु घुरिजे, मेरिट खां सवाइ का पार्टी नथी वधी सघे। संदसि चवणु हो त जेको पाकिस्तान में चूंडूं हाराईंदो आहे उहो शिकस्त तस्लीम नाहे कंदो। इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो मनसूबो नाकाम बणाइण जी भरपूर कोशिशि कई। EVM अची वञे त धांधली जा 130 तरीक़ा ख़तम थी वेंदा। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे परवेज़ इलाही खे पंहिंजे रिहाइशगाह ते मोटण जी दावत ॾियां थो। रिहाइशगाह ते हिकु पासे मुंहिंजो कमरो आहे त ॿिए पासे परवेज़ इलाही जो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चौधरी शुजात चयो आहे त ॻाल्हियूं घणियूं करणियूं हुयूं, जंहिं लाइ हिते आयो आहियां। सभु ठीकु ठाक आहे, सभु ठीकु ठाक रहंदो। हुन चयो त सच ॻाल्हाइण ॾोहो थींदो पियो वञे, गारियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। सच ॻाल्हाइणु घुरिजे। मुंहिंजे पुटनि बाबति ॻाल्हि कई वई ऐं बदनाम करण जी कोशिशि कई, पर मूं पुटनि के हर मौक़े ते मूंखां पुछी कमु कयो ऐं मूंखे पंहिंजे पुटनि ते फ़ख़्रु आहे। संदसि चवणो आहे त इल्ज़ाम लॻाईंदड़ जे पंहिंजी हैसियत न आहे। इमरान ख़ान सां मुंहिंजे पुटनि जी मुलाक़ात जो चयो पियो वञे। सियासतदाननि ते इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। मैशत जे तबाही जो इल्ज़ाम सियासतदाननि ते लॻायो पियो वञे। समूरा इल्ज़ाम सियासतदाननि ते लॻी रहिया आहिनि। आर्मी चीफ खे छो मुदाख़लत करणी पई? सियासतदाननि जो ॾोहो आहे त जंहिं सबबु आर्मी चीफ खे मुदाख़लत करणी पई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात बाबति चौधरी शुजात चयो त अॻूणो सदर पाण मुंहिंजे घर आयो, अलाह जे करम सां असां कामयाबु थी विया आहियूं। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त काफ लीग किथे टुटी आहे? नाहे टुटी। होश खां कमु वठो, पंहिंजे ख़ानदान ऐं घर जो मज़ाक़ न बणायो। उन्हनि पार्टी ऐं ख़ानदान खे विराइण जी साज़िश कई आहे। संदसि वधीक चवणु हो त ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां त सभिनी खे असांजे ख़ानदान जी ॻणती आहे। मां ऐं तारिक बशीर चीमा उन वक़्त जे वज़ीर आज़म इमरान ख़ान मिलणु वियासीं त चयो वियो मोनस ख़िलाफ़ करप्शन जा इल्ज़ाम आहिनि। सालिक खे वज़ीर था बणायूं, पर मां चयो मोनस खे ई वज़ीर बणाइणो आहे। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसातनि ऐं ॿोॾि दौरान 47 ॿारनि समेत 136 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि दौरान 70 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। PDA में बलोचिस्तान में बरसाति ऐं ॿोॾि जी तबाहकारियुनि जा तफ़सील जारी करे छॾिया आहिनि, जंहिं बाद बरसातुनि सबबि 13,535 घरनि खे नुक़सानु पहुतो आहे। 3,406 घर मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि ॿोॾि दौरान 16 पुलूं लुड़ी वयूं आहिनि। 640 किलोमीटर रस्तनि ते नुक़सानु पहुतो आहे। ॿोॾि जे वहकरनि में 23,000 ढोर बि लुड़ी मरी विया आहिनि। 1,98,000 एकड़नि ते पोखियल फसलनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। बलोचिस्तान हिकु हुकूमत जे तर्जुमान फ़रह अज़ीम शाह जे सूबे में बरसाति ऐं ॿोॾि जी तबाहकारियुनि बाबति बयान में चयो आहे त अमरीका बि तूफ़ान ईंदा आहिनि, इमदादी कार्रवाइयुनि में वक़्तु लॻंदो आहे। फ़रह अज़ीम शाह चयो आहे त वज़ीर आज़म 2 भेरा सूबे जो दौरो करे चुको आहे। आर्मी चीफ बि राब्ते में आहे। बलोचिस्तान में रेस्क्यू ऑपरेशन घणे हद ताईं मुकमल थी चुको आहे ऐं रिलीफ ऑपरेशन जारी आहे। हुन चयो त तूफ़ानी बरसातनि ऐं ॿोॾि जे वहकरनि बाद बंदि थी वियल कराची कोयटा शाहिरा खोली वई आहे। बलोचिस्तान जे अवाम खे अकेलो न छॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलोचिस्तान जे ॿोॾि सबबि मुतासिर इलाइक़नि में क़ाइम रिलीफ कैंपनि में शहरियुनि खे खाधो ऐं पाणी न मिलण जी शिकायतुनि ते अफ़सोस जो इज़हार कंदे लाॻापियल ऑफिसरनि खे मुअतल करे छॾियो आहे। वज़ीर आज़म बलोचिस्तान जे ॿोॾि सबबि मुतासिर इलाइक़े किला सैब जिते हुन ॿोॾि सटियलनि जी कैंप जूं हालतूं ॼाणे सख़्त कावड़ जो इज़हार कंदे बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़ंजो खे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो। उन मौक़े ते वज़ीर आज़म लाॻापियल ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त कुझु कयो बि अथव या रुगो कागज़ी कार्रवाई थी रही आहे। ॿोॾि मुतासिर पाण चई रहिया आहिनि त खेनि खाधो पीतो नाहे मिलियो, जॾहिं त मेडिकल जो को बि रिकॉर्ड नाहे। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर आज़म जे हुकुमनि खे ते तुर्त एक्शन खणंदे DC तपेदार ऐं PDA में कैंप जे इंचार्ज खे मुअतल करे छॾियो ऐं ख़बरदार पिणु कयो आहे त जंहिं बि कैंप या मुतासिर इलाइक़नि में रिलीफ न पहुचण जो इतला मिलियो उते मौजूदु अमलदार पाण खे मुअतल सम्झनि। वज़ीर आज़म सूबाई हुकूमत सां गॾिजी मुतासिरनि जी बहाली ऐं आबादकारी समेत थियल नुक़सान जे अज़ाले जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त फ़ौतियुनि जे वारसनि खे 20 लख रुपया ॾेई रहिया आहियूं। 10 लख रुपया वफ़ाक़ी हुकूमत ऐं 10 लख रुपया सूबाई हुकूमत ॾेई रही आहे। वफ़ाक़ तरफ़ां 10 लख रुपया फ़ौरी तौरु ॾिना वेंदा। शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु हो त असां सूबाई हुकूमत सां गॾिजी इमदाद बहाली वारा कम कंदासीं। मुकमल तौरु तबाह थियल घरनि खे 5 लख रुपया, जॾहिं त घटि नुक़सान वारनि घरनि लाइ 2 लख रुपया ॾिना वेंदा।
परडेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत आवाम जी मदद करण लाइ भरपूर किरदार अदा करे रही आहे। मुसीबत में आवाम खे अकेलो न छॾियो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी MPA फरियाल टालपुर वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े मुलाक़ात कई, जंहिं दौरान ख़ैस बरसातनि जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वफ़ाक़ी हुकूमत आवाम जी मदद करण लाइ भरपूर किरदार अदा करे रही आहे। हुन चयो त PP अवामी पार्टी आहे, मुसीबत में आवाम खे अकेलो न छॾियो वेंदो। ज़िक्र कंदासीं पीपल्स पार्टी बलोचिस्तान जे अॻवान हाजी अली मदद जतक पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। बिलावल हाउस में थियल मुलाक़ात में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे हाजी अली मदद जतक बलोचिस्तान में ॿोॾ सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान में कुदरती आफ़तनि सबबि पैदा थियल सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार कयो ऐं चयो त वफ़ाक़ी हुकूमत बलोचिस्तान जे भाइरनि ऐं भेनरनि खे अकेलो न छॾींदी। ज़िक्र कंदासीं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त थरकोल ब्लॉक 1 में केतिरो ई ब्लॉक 1 जे मुतासिर थींदड़ फ़र्दनि खे हर क़िस्म जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ कॉलोनियूं क़ाइमु कयूं आहिनि, खेनि मुनासिब तरीक़े सां आबाद कयो वेंदो। वज़ीर अला हाउस में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शेंघाई इलेक्ट्रिक ग्रुप जे सदर मिस्टर लेपिंग जी अॻवानी में आयल वफ़द सां मुलाक़ात कई। वफ़द जे मेंबरनि में वाइस प्रेसिडेंट मिस्टर लीजियांग रोंग, चेयरमैन ब्लॉक 1 पावर जनरेशन कंपनी मिस्टर मेंग त्रोनाई ऐं ॿिया शामिल हुआ, जॾहिं त मुलाक़ात में तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख में शिरकत कई। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे चयो त ब्लॉक 1 में कमु शुरू थियण सां 2 ॻोठ मुतासिर थिया आहिनि ऐं मनसूबे सां भर पासे वारा ख़ानदान पिणु मुतासिर थिया आहिनि, जंहिं ते वॾे वज़ीर चयो त हुकूमत खेनि बहितरीन रिथाबंदी ऐं तामीर थियल घर फ़राहम कंदी। इम्तियाज़ शेख सिंध जे वॾे वज़ीर खे ॿुधायो त शेंघाई ग्रुप मुतासिरनि लाइ घरनि जी अॾावत लाइ 50% रक़म अदा करे छॾी आहे। जीअं कमु अॻिते वधंदो त कंपनी बाक़ी 50% अदा कंदी। सिंध जे वॾे वज़ीर चीनी ग्रुप खे यकीन ॾियारियो त ज़मीन जा बाक़ी मसाइला बि जल्द हल कया वेंदा। मुराद अली शाह आयल महिमाननि खे ॿुधायो त संदसि हुकूमत सूबे में कमु कंदड़ चीनी शहरियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ क़दम खंया आहिनि। सिंध असेंबली मां ज़मीन जी हासिल करण वारे तरमीमी बिल समेत 3 सरकारी बिल गॾियल राय सां मंज़ूर कया विया आहिनि। मैदनियात ऐं खाननि वारे सूबाई वज़ीर मीर शबीर बिजाराणी चयो त कारूंजर जे पट्टी में 20 अरब टन गुलाबी ऐं कारो क़ीमती ग्रेनाइट मौजूदु आहे। उन लाइ 1.5 लख एकड़ ज़मीन ते खोटाई करे नाणो कमाए सघिजे थो। वक़्ती स्पीकर रेहाना लगारी जी सदारत हेठि सिंध असेंबली जे इजलास दौरान मैदनियात खाननि वारे खाते बाबति मेंबरनि जे सवालनि जा जवाब ॾींदे सूबाई वज़ीर शबीर बिजाराणी चयो आहे त थरपारकर जे कारूंजर जबल वारी पट्टी में 2 लख एकड़ ज़मीन अंदरि क़ीमती ग्रेनाइट मौजूदु आहे। शबीर अली बिजाराणी चयो आहे त 1.5 लख एकड़ ज़मीन जी खोटाई करे क़ीमती ग्रेनाइट हासिल करे सघे थो। संदसि चवणु आहे त 50,000 एकड़ ज़मीन ते आसार क़दीमा जा मंदर ऐं ॿियूं इमारतूं आहिनि। तोड़े झंगली जीवत मौजूदु आहे, जेको महफ़ूज़ इलाइक़ो आहे जिते मक़ामी माण्हुनि जे ख़दशनि ऐं एतिराज़नि सबबि रुकियल आहे। सूबाई वज़ीर शबीर अली बिजाराणी चयो त अवाम जा ख़दशा ख़तमु करण लाइ जोड़ियल कमेटी जे ॿधल रिपोर्ट खे काबीना में पेश कयो वेंदो। इजलास दौरान पीपल्स पार्टी MPA ग़ज़ाल सियाल ध्यान शिकायत नोटिस पेश कंदे चयो आहे त सोराब ॻोठ कराची मां ग़ैर क़ानूनी ट्रक ॾांहुं बसूं ऐं रक्षा हटाइण लाइ कहिड़ा क़दम खंया विया आहिनि, जंहिंजो जवाबु ॾींदे चयो त पार्लियामेंट्री सेक्रेटरी गंवर इसरान चयो त हुकूमत ग़ैर क़ानूनी ट्रैफ़िक हटाइण लाइ सख़्त हिदायतूं ॾिनियूं आहिनि, भंजकड़ी कंदड़नि ते ॾंड बि विधो आहे। इजलास दौरान ज़मीन जे हासिल करण वारो तरमीमी बिल, सिंध लैंड रेवेन्यू तरमीमी बिल ऐं सिंध पब्लिक प्रोक्योरमेंट तरमीमी बिल पिणु गॾियल राय सां मंज़ूर करे वरिता। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त पाकिस्तान ऐं चीन जे लाॻापनि जूं पहाड़ूं तमामु घणियूं ऊनियूं आहिनि। मुस्तक़बिल में बि ॿिन्ही मुल्कनि विच में हर सतह ते सहकार जारी रहंदो। पाक फ़ौज जे आम लाॻापनि वारे शोबे ISPR मूजिबि चीन जी पीपल्स लिबरेशन आर्मी जे क़याम जे 95वें सालगिरह जे मौक़े ते GHQ में तक़रीब कोठाई वई, जंहिं में चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। ISPR मूजिबि तक़रीब में पाकिस्तान में मुक़ररु चीनी सफ़ीर ऐं चीनी सफ़ारतख़ाने जे अमलदारनि ख़ासि तौर ते शिरकत कई ऐं चीनी सफ़ीर तक़रीब जे मेज़बानी ते आर्मी चीफ जो शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते चीनी सफ़ीर चयो त पाकिस्तान ऐं चीन जा भाइराणा लॻापा आहिनि, ॿई मुल्क स्ट्रेटेजिक पार्टनर आहिनि। हुन चयो त ताज़ो ई चीन ऐं पाकिस्तान जे गॾियल सहकार कमेटी जो इजलास थियो आहे, जेको गॾियल लाॻापनि में हिकु नई अॻभराई आहे। पाक फ़ौज जे आम लाॻापनि वारे शोबे मूजिबि आर्मी चीफ चीन जे दिफ़ा ऐं सलामती ऐं क़ौम जी तामीर में पीपल्स लिबरेशन आर्मी जे किरदार खे साराहियो आहे। जनरल कमर जावेद बाजवा चयो त ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि जूं पहाड़ूं तमामु घणियूं ऊनियूं आहिनि। मुस्तक़बिल में बि ॿिन्ही मुल्कनि विच में हर सतह ते सहकार जारी रहंदो।
शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में हायर एजुकेशन कमीशन के कायदनि कानून की लताड़ जो वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे। रजिस्ट्रार मुरीद हुसैन अबू पोटो जी धीउ अनिला, असिस्टेंट रजिस्ट्रार सिकंदर जावरी के घर वारी अज़रा अंसारी के 19 ग्रेड में मुक़रर कयो वियो। डायरेक्टर केमिस्ट्री मुश्ताक अली जखरानी के पुट शाहिद जखरानी और VC जे PA शाज़िया सोलंकी के भी 19 ग्रेड की नौकरी की लिस्ट में शामिल कयो वियो। 18, 19, 20, 21 ग्रेड के 240 खां वधीक मुक़ररियूं कयूं वयूं, जिन में कायदनि कानूननि जी मेरिट के लताड़ कंदे पंहिंजनि खे नवाज़ियो वियो।